मां अहमद आहियां। मूंखे स्पेस में वञण जो ॾाढो शौक़ आहे। मां वॾो थी एस्ट्रोनॉट थियण चाहियां थो। मां सुम्हण थो वञा छो त मूंखे सुबुह जो स्कूल वञणो आहे ऐं खलाबाज़ थियण लाइ घणो कुझु सिखणो आहे। गुड नाइट। वाओ, इएं थो लॻे मां खला में आहियां ऐं ही निज़ाम शमसी सोलर सिस्टम आहे। केतिरो न सुठो लॻी रहियो आहे। ऐं ही आहिनि सभु सयारा। ही सिज त वाकई बि तमामु वॾो आहे। कहिड़ा हाल आहिनि अहमद? मूंसां मिल। मां आहियां सिज ऐं हिकु तारो बि आहियां, छाकाणि त मां बाहि जो ठहियल हिकु गोलो बि आहियां। मां ॿियनि पंहिंजे सभिनी दोस्त सयारनि खे रोशनी पहुचाईंदो आहियां। उहे बि मुंहिंजी रोशनी ते दारोमदार रखनि था। महिरबानी सिज, तव्हां मां सिर्फ़ रोशनी न पर जेका गरम तवानाई मिलंदी आहे उहा बि असांजे तमामु कम में ईंदी आहे ऐं सर्दियुनि में उस ॾाढी वणंदी आहे। ऐं मुंहिंजे चौधारी 8 सयारा चकर लॻाईंदा आहिनि। हर सयारो ॿिए सयारे खां बिल्कुलु अलॻि ऐं ख़ासि आहे। हिननि सभिनी सां मिलो। हाय अहमद, मुंहिंजो नालो अतारिद आहे। सिज ऐं मां हिक ॿिए जे तमामु वेझो आहियूं। मां लोह जे भरियल बाल वांगुरु आहियां। अतारिद, तुंहिंजो चंड काथे आहे? मूं वटि को बि चंड न आहे। बाक़ी ॿियनि दोस्त सयारनि खे पंहिंजा चंड आहिनि। ओहो। हेलो अहमद, मुंहिंजो नालो वीनस आहे। मां ऐं ज़मीन हिक ई साइज़ जेतिरा आहियूं, पर मां ज़मीन जे मुक़ाबले में तमामु आहिस्ता हलंदी आहियां। ऐं तुंहिंजो चंड काथे आहे? मुंहिंजो बि को चंड न आहे। ऐं तोखे ख़बर आहे त मां सभिनी सयारनि खां गरम आहियां। तूं हिते नथो रही सघी, कोशिश बि न कजां। अहमद, तूं त मूंखे सुञाणंदो हूंदे। आख़िरकार तूं ऐं दुनिया जा सभु इंसान मूं ते रहंदा आहिनि। मूंसां गॾु मुंहिंजो नंढड़ो दोस्त चंड बि रहंदो आहे। मुंहिंजे मथां हवा पाणी ॿई मौजूद आहिनि। हा, मूंखे ख़बर आहे। अहमद, मां मरीख़ आहियां। ॾिस, मुंहिंजा 2 चंड आहिनि। मां ज़मीन खां नंढो आहियां, एतिरो नंढो जो मूं जहिड़ा 6 सयारा मिली करे हिकु ज़मीन ठाहे सघनि था। ऐं तोखे ख़बर आहे त मां तमामु थधो आहियां। छा इन लाइ तुंहिंजे मथां ज़िंदगी नथी रही सघे? हा, बिल्कुलु, मां तमामु थधो आहियां। ही एतिरो वॾो जबल किथां आयो तुंहिंजे मथां? छा तोखे ख़बर न आहे? ही ओलंपस आहे, निज़ाम शमसी जो सभ खां वॾो वोल्केनो। वाओ, ओ वाओ, ही सयारो त सभिनी खां वॾो आहे। हा अहमद, मां निज़ाम शमसी जो सभ खां वॾो सयारो आहियां। मां गैसुनि ऐं पाणियाठ जो ठहियल आहियां। मां तमामु तेज़ीअ सां फिरंदो आहियां। इन लाइ मूं ते मौजूद सभु पाणियाठ ऐं गैसूं तमामु तेज़ हरकत कंदियूं आहिनि। शायदि इन लाइ तुंहिंजे मथां केरु नथो रही सघे, छो त असांखे ख़बर न आहे त तुंहिंजिन गैसुनि ऐं पाणियाठ जे हेठां ज़मीन मौजूद आहे या न। बिल्कुलु सही, पर थी सघे थो त मुंहिंजे हिक चंड जे मथां ज़िंदगी रही सघे। तुंहिंजा त केतिरा ई चंड आहिनि। हा, ऐं इन्हनि सभिनी चंडनि मां हिकु चंड सॼे निज़ाम शमसी में सभिनी खां वॾो आहे। हेलो ज़हल, कहिड़ा हाल आहिनि? हा, ठीकु आहियां। तुंहिंजूं रिंग्स त ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि। ही जेकी मुंहिंजूं रिंग्स आहिनि, इहे बर्फ़ सां ठहियल आहिनि। मां बि मुख़्तलिफ़ गैसनि सां ठहियल आहियां। मुंहिंजे सभ खां वॾे चंड टाइटन सां मिल। हेलो अहमद। हेलो टाइटन, ॾाढी ख़ुशी थी तोसां मिली। अचु अहमद, मूंसां मिल। मुंहिंजो नालो आहे यूरेनस, पर मूंखे मुंहिंजा दोस्त बर्फ़ जो वॾो गोलो करे छॾींदा आहिनि। मां तमामु सयारनि में सभ खां थधो सयारो आहियां। मूं वटि बि केतिरा ई चंड आहिनि। इंटरेस्टिंग। हेलो नेपच्यून, तव्हां काफ़ी परे आहियो। हा, सभिनी सियारनि जे मुक़ाबले में मां सिज खां तमामु घणो परे आहियां। इन लाइ मूं ते तमामु घणी ऊंदहि आहे ऐं मां थधो बि आहियां। ऐं मूंखे बि सर्दी लॻी रही आहे। मूंखे घर बि वञणो आहे। अहमद, मूंसां त मिलंदो वञ। पर तूं त हाणे सोलर जो हिसो न आहीं। हा, पर हाणे मां ड्राफ्ट सयारो यानी कद जो नंढड़ो सयारो सजाईंदो आहियां ऐं मुंहिंजा 3 चंड आहिनि। तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी प्लोटो। हाणे मां हलां थो। सभु परेशान थी रहिया हूंदा। ॾाढो मज़ो आयो। पर तारनि ऐं सयारनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? छा तव्हां कॾहिं सोचियो आहे?
सुठो सवाल कयो अथई अहमद। घर वञण खां पहिरियां गौर कर ऐं फ़र्क़ु ॿुधाए। मुंहिंजो ख़्यालु आहे त तारनि खे पंहिंजी रोशनी थींदी आहे। उहे चमकंदा आहिनि। उहे तमामु वॾे साइज़ जा थींदा आहिनि ऐं पंहिंजी जॻह ते बीठा हूंदा आहिनि, टुरंदा न आहिनि। जॾहिं त सयारनि खे पंहिंजी का बि रोशनी न हूंदी आहे। उहे तारनि जी रोशनीअ ते मुनहसिर कंदा आहिनि। सभई सयारा सिज जे चौधारी घुमंदा आहिनि ऐं तारनि जे मुक़ाबले में तमामु नंढड़ा हूंदा आहिनि। तमामु सुठो अहमद। उम्मीद आहे असां सां मिली तोखे तमामु घणी मालूमात थी हूंदी। बाय बाय, ख़्यालु रखिजो। बाय। तव्हां बि पंहिंजो ख़्यालु रखिजो।